अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जो सुवाल सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, जीअं त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोर खे क़ाइमु उन मक़सद लाइ कयो वियो त सिंध जे जेके स्कूल आहिनि, तइलीमी इदारा आहिनि, उन्हनि में इन जा किताब छपे, निसाबी किताब जेके उन्हनि ताईं पहुचाइणु थियो। ऐं हीअ ख़ुदि मुख़्तियार इदारो आहे, सेल्फ फिनांस ते पंहिंजो इदारो हले थो पियो। पर हिन में वक़्त ब वक़्तु मुख़्तलिफ़ मामला थींदा रहिया आहिनि जेके क़ाइदनि ऐं क़ानूननि जे ख़िलाफ़ बि रहिया आहिनि। ऐं हाणे हिकिड़ो इशू हले पियो जंहिंमें रॉयल्टी खे घटायो वियो आहे, जंहिं ते काफ़ी माण्हुनि खे एतिराज़ आहिनि त इहा रॉयल्टी घटाइण सां आहिस्ते आहिस्ते इदारो जेको आहे सो तबाही जे किनारे ते पहुची वेंदो या इदारो ख़तमु थी वेंदो ऐं मुलाज़िमनि खे काफ़ी सारो नुक़सानु पवंदो। उन हवाले सां असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे अॻूणो जनरल मैनेजर ग़ुलाम हुसैन खोखर साहिबु ऐं साॻे ई इदारे जा जेके डिप्टी सेक्रेटरी आहिनि अॻूणा उहे आहिनि वक़ार हुसैन मिर्ज़ा साहिबु। तव्हां ॿिन्ही खे असां भलीकार चऊं था पंहिंजे इदारे में अचण ते। अच्छा, ग़ुलाम हुसैन खोखर साहिबु, असांखे इहो ॿुधाईंदा त हीअ जेको सिंध टेक्स्ट बुक बोर्ड इदारो क़ाइमु थियो उहो कहिड़नि मक़सदनि तहत क़ाइमु थियो? सिंध टेक्स्ट बुक बोर्ड इदारो जेको आहे सो निसाबी किताब छापण जी ज़िम्मेवारी टेक्स्ट बुक बोर्ड खे ॾिनी वई। पहिरियों पाकिस्तान में 2 टेक्स्ट बुक बोर्ड आहे, वेस्ट पाकिस्तान टेक्स्ट बुक बोर्ड ऐं ईस्ट पाकिस्तान टेक्स्ट बुक बोर्ड। पोइ जॾहिं ईस्ट पाकिस्तान बांग्लादेश वञो त पोइ पाकिस्तान टेक्स्ट बुक बोर्ड, पाकिस्तान में 4 बोर्ड ठाहियो आहे, 4 सूबनि जा। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड, पंजाब टेक्स्ट बुक बोर्ड, बलूचिस्तान टेक्स्ट बुक बोर्ड ऐं सरहद टेक्स्ट बुक बोर्ड जेको पिशावर आहे हुते। टेक्स्ट बुक बोर्ड जो बुनियादु 1971 में पियो ऐं टेक्स्ट बुक बोर्ड ऑर्डिनेंस जे तहत ठाहियो वियो, जंहिंजो कमु हो त निसाबी किताब तयारु कराए, लिखाए, प्रिंट कराए ऐं स्कूलनि ऐं कॉलेजनि ते पहुचाए वञे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड उनखे ख़ूबी सां अदा कंदो रहियो। पोइ 1976 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जे ज़माने में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड खे प्रेस ॾिनी वई, जेका वाहिद सूबो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जंहिंखे इहा प्रेस ॾिनी वई। टेक्स्ट बुक बोर्ड जी प्रेस 1976 खां 2002 ताईं हली ऐं उन लखे किरोड़े किताब छापिया ऐं उन सां टेक्स्ट बुक बोर्ड जी आमदनी में बि इज़ाफ़ो थींदो रहियो। पोइ 2002 में अचानक उन वक़्त जे इंतिज़ामिया फ़ैसिलो कयो त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी प्रेस खे बंदि था कयूं। पोइ बिना कंहिं वजह जे उनखे बंदि करे छॾियो। त उन खां पोइ सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो हाणे जेको इनकम जो ज़रिया उहो आहे सिर्फ़ु रॉयल्टी। ऐं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड सेल्फ फाइनेंसिंग इदारो आहे, हिनखे न किथां एड मिलंदी आहे न को पैसा मिलंदा आहिनि, हिनखे पंहिंजो कमाईंदा आहिनि, पंहिंजो खाईंदा आहिनि। ऐं हीअ सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जेको आहे सो किताबनि मां ई जेका रॉयल्टी मिलंदी आहे उन मां ई पंहिंजा अख़राजात हलाईंदो आहे, जंहिंमें पेंशन या पघारूं ऐं ॿिया ख़र्च। अच्छा साईं, इहो वक़ार हुसैन मिर्ज़ा साहिबु, तव्हां असांखे ॿुधायो त तव्हां इन में एडमिनिस्ट्रेशन पोस्ट ते रहिया आहियो ऐं डिप्टी सेक्रेटरी थी रहिया आहियो, त हीअ जेको ताज़ो इशू हले पियो रॉयल्टी घटाइण वारो मामिलो, इहो कॾहिं खां शुरू थियो ऐं इन रॉयल्टी घटाइण सां इदारे खे कहिड़ा नुक़सान पइजी सघनि था? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे पंहिंजे चैनल जो मौक़ो ॾिनो ऐं असां पंहिंजो मौक़ो बयानु कयूं था। असल ॻाल्हि इहा आहे त असां वटि जीअं खां फ्री डिस्ट्रीब्यूशन जो कमु शुरू थियो आहे त रॉयल्टी असांखे उहा ई जेका असांजी मुक़ररु थियल आहे 13.5% उहा ई मिलंदी रही आहे। हिन वक़्तु जेका साबिक़ा इंतिज़ामिया हुई उन हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो आहे, जेको आउं ॾेखारे सघां थो। नोटिफिकेशन आहे जेको 26/6/2024 ते माना शाया थियो आहे। हिन में उन्हनि मौक़ूफ़ ॾेखारियो आहे त रॉयल्टी जेका आहे हाणे 7% वरिती वेंदी बजाए 13.5 जे। असांजो मौक़ूफ़ हिन ते इहो आहे त जेको असांजो वजूद में इदारो आयो आहे जॾहिं खां वठी, तॾहिं उन ज़माने जे जेको असां वटि हीअ रॉयल्टी सिस्टम आहे उन में 13.5% हलंदी पई अचे। हिन वक़्तु जेके बि इदारा आहिनि, जेके बि शयूं आहिनि, उहे उरूज ते चढ़ी वियूं आहिनि, महांगाई वधंदी पई वञे, बजाए असांखे वधाइण जे असां 1970 खां वठी ताईं इहे 13% 13.5% वठूं पिया। हींअर वरी उन 7% कयो थो वञे। त साबिक़ा जेका असांजी मौजूदा हुई इंतिज़ामिया, उन्हनि सां जॾहिं असीं मिलियासीं त हुननि जो मौक़ुफ़ हो त इदारे में पैसा जाम पिया आहिनि ऐं असां इन करे हिनखे घटि कयो आहे त जॾहिं गवर्नमेंट खे ख़बर पवंदी त हिननि वटि एतिरा पैसा आहिनि त उहे पैसा खणी वेंदा हुआ ऐं असांजे माना इदारे खे नुक़सानु थींदो। मूं उते ॻाल्हायो त साईं असांजे इदारे खे त नुक़सानु इहो आहे त पघारूं असांजी वधंदियूं पियूं वञनि त इनकम घटाईंदा पिया वञूं।
अॻियां हली जेकॾहिं फ्री डिस्ट्रीब्यूशन जो कमु बंदि थो थी वञे, गवर्नमेंट नथी कराए, त असांजी इनकम त ख़तमु थी वई। त असां वटि जेको बि माना आहे मौजूदा हींअर जेको असांजो हिसाबु किताबु हले पियो, इहे पैसा खाई पूरा करे छॾियासीं चंद सालनि में। पोइ असीं किश्तो खणी विया पिनंदासीं रोड ते। इदारे जी रॉयल्टी घटि करण सां इदारो बंदि थींदो, तरक़ी कान थींदी। सही। असां वधायूं कोन था, असां उहो ई वठूं पिया। त घटि में खुदा हुन ते असांखे इंतिज़ामिया इहो यकीन ॾियारियो, चेयरमैन ऐं सेक्रेटरी, त असीं इनखे ॿीहर BOG में खणी ईंदासीं, बोर्ड ऑफ गवर्नर्स में, ऐं उन्हनि खां इन ते असीं कोशिशि कंदासीं वापसि करायूं। हिन में हिकिड़ो अहम मसइलो इहो आहे त हुननि चयो त हिकिड़े साल कया, पर हिन में क्लियर लिखियो पियो आहे त हमेशह जे लाइ, ऐं बल्कि 2023 में जेको उन्हनि किसो ख़तमु कयो उन ते बि इहो लागू थींदो। अच्छा। जेको असां वठी चुका आहियूं रॉयल्टी, हाणे उहा माना असीं वापसि कंदासीं। त इन सां असांजे इदारे खे नुक़सानु थींदो। असां जेके एम्प्लॉइज़ आहियूं, रिटायर वारा ऐं जेके मौजूदु आहे, असांजो सॼो इनकम जो सिलसिलो इहो आहे। सुभाणे असांजा बच्चा जेके त जीअं पंहिंजी SRT वारनि जो अशर थियो, पछाड़ी जो वीचारा पिनंदा रहिया, उनखे पैसा कोन मिलिया, इदारो बंदि थी वियो। असां सां ईअं करे हीअ इंतिज़ामिया चाहे थी, गवर्नमेंट चाहे थी त हीअ इदारो असीं विकिणूं, माना प्राइवेट करे छॾियूं, इहे बुक्स ख़तमु थी वञनि, माना सरकारी लेबल ख़तमु थी वञे, पोइ जेको जीअं खपे तीअं छपींदो वधे हलाईंदो। अच्छा, इन में जेके इंतिज़ामिया जीअं इहो 7% जेको कयो रॉयल्टी, त उनजो इहो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त हीअ जेका रॉयल्टी घटाई वई आहे, उनजो सबबु इहो आहे त हीअ जेके किताबनि जी खोट हुई, हिन स्कूलनि ताईं न पिया पहुची सघनि, ऐं इहे जेके किताब आहिनि उन्हनि जो जेके ईअं 7% जेका रॉयल्टी कई वई आहे, उन खां 25% किताब वधीक छपजंदा, ऐं जेके किताबनि जे न पहुचण जी किराए आहे उहा ख़तमु थी वेंदी। इनखे तव्हां छा था ॾिसो? साईं, एक्चुअली इहो आहे त असांजी पहिरीं बजट हुई 2.5 अरब, हाणे थी आहे 5 अरब। गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जेका कई आहे त बाबा हीअ किताब असांखे हाणे 5 अरब जा खपनि। ऑटोमेटिक जेके असीं 2.5 अरब में किताब छपींदा हुआसीं, मिसाल 5 लख किताब छपी, हाणे उहो 10 लख थी वेंदो जो। ऑटो बजट वधी त ऑटोमेटिक वधी वेंदो न। सही ॻाल्हि। 7% मां छा वधंदो? सही। मिसाल 35 करोड़ रुपए जो फ़र्क़ु थो थिए न। 35 करोड़ मां घणा किताब छपाईंदो अथई? सही। हीअ आहे खाइण जो चकर, जेको असांजा अफ़सरान माना खाइणु चाहिनि था, ई उहो मसइलो आहे। इदारे खे को फ़ाइदो कोन्हे, पब्लिक को फ़ाइदो कोन्हे। एक्चुअल जेको असांजो टेंडर वारो सिस्टम आहे न, इन में जेके ॻाल्हियूं कंदासीं त इलाही ॻाल्हियूं आहिनि। इहो टेंडर वारो सिस्टम ई ग़लति। असीं हिकिड़ो असांजो इदारो आहे प्रोडक्ट करण वारो। जॾहिं असीं कंहिं इदारे खां मिसाल टोयोटा कार आहे या होंडा कार आहे, का बि असीं उन वठूं था, त असांजो उन टेंडर कोन्हे करिणो। असां उन खां वठूं रेट ते, उहो असांजे कोटेशन रेट ते वठूं था, छो उन खां सस्तो ॿियो त केरु कोन ठाहे ॾींदो न असांखे। सही। असांजा किताब असीं था छपियूं, असीं पिया टेंडर करियूं, त बाबा असांखे जेको सस्तो छपे ॾींदो उन खां वठंदासीं। जॾहिं हींअर मां उन ॻाल्हि खे चैलेंज थो करियां त तव्हां जेका FD जी मार्केट प्राइस आहे उहा वठो इदारे खां, ऐं मार्केट जो किताबु खणो। हींअर मार्केट जो किताबु सस्तो आहे, FD जो किताबु महांगो आहे। छो? पनो साॻियो आहे, प्रिंटिंग साॻी आहे, सभु शइ साॻी आहे। अच्छा, गुलाम हुसैन खोखर साहिबु, तव्हां असांखे इहो ॿुधायो, तव्हां जनरल मैनेजर रहिया आहियो, त हेॾी सारी मशीनरी बोर्ड में वरिती वई, ऐं उनजे बावजूदि जेको आहे सो किताब ॿाहिरां छपाया था वञनि, ऐं उहा एॾी सारी मशीनरी, क़ीमती मशीनरी, उहा उते ज़ाया पई थिए, इन जा कहिड़ा सबब थी था सघनि? सिंध टेक्स्ट बुक बोर्ड पहिरें खां वठी 5 दर्जे ताईं जेके 4 कलर जा किताब पाण छापींदो, छो त हुननि मोस्ट मॉडर्न मशीनूं आहिनि। पर ऐं उन मां उन टेक्स्ट बुक बोर्ड कमायो, रॉयल्टी बि कमायो ऐं पब्लिशर प्रॉफिट बि कमायो, माना ॿिनि तरफ़ां खां बोर्ड कमायो। पर पोइ जेको 2002 में सम्झ में न आयो, त उन वक़्त जी इंतिज़ामिया अचानक बोर्ड में फ़ैसिलो करायो त बाबा 2002 जनवरी खां पोइ हुननि जो हाणे प्रेस बंदि था कयो, जंहिंजी असांखे ख़बर कान्हे। ऐं पोइ उन्हनि प्रेस जो स्टाफ जॾहिं प्रेस बंदि कई त सभिनी खे जेको आहे सो उन्हनि नौकिरी मां जॉब ॾेई छॾियो ऐं माण्हुनि खे पैकेज ॾेई घर मोकिले छॾियो। उहा प्रेस जेका किरोड़नि जी मशीनरी आहे, उहा अञा ताईं ईअं पई आहे, जेका बेकार आहे, कटिजे पई। ऐं हींअर बि जेकॾहिं उनखे हलायो वञे त तमामु क़ीमती आहे ऐं दुनिया जी बहितरीनु माना जर्मन मशीनूं आहिनि ऐं सभ खां माना बहितरीनु मशीनूं आहिनि। अच्छा, इहो जेको मामिलो हुयो प्रेस न हलाइण वारो, जॾहिं तव्हां जनरल मैनेजर हुया, त इहो मामिलो तव्हां उन वक़्तु उथारियो हा त थी सघे थो उहा मशीनूं वरी हली वञनि हा? 1999 में हिननि मूंखे जनरल मैनेजर तां हटाए छॾियो, छाजे करे जो 76 खां वठी 89 ताईं मां ई जनरल मैनेजर। पोइ हिननि जा पंहिंजा मफ़ाद आहे, पोइ हिननि मुख़्तलिफ़ माण्हू रखिया,
साल रखियो, उहो नाकामियो, वरी 2 साल रखियो, ॿियो इहे 4-5 बदिलायूं। आख़िर में जॾहिं बंदि पे कयूं तॾहिं 5 महीना वरी आख़िर में मूंखे मोकिलियो त प्रेस जेको आहे सो हिननि खां नथी हले। पोइ मां 5 महीना प्रेस हलाई ऐं अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन 2.5-3 करोड़ जा किताब छापिया। जो मुंहिंजो प्रेस बंदि थियण खां पोइ बि 5 महीननि ते उनजो बाइंडिंग जो कमु हलियो पियो, माना एतिरा किताब मूं छापे छॾिया। पर छा त फ़ैसिलो थी चुको त प्रेस खे बंदि करिणो आहे, उहा उन्हनि बंदि करे छॾी। प्राइमरी जा जेके किताब आहे उहो सिंध टेक्स्ट बुक पाण छापींदो हो, ऐं हीउ जेको आहे इहो हिन में मफ़ाद हो शायदि पब्लिशर खे अकोमोडेट करण जे लाइ, उन करे हिन प्रेस खे बंदि करे छॾियो। अच्छा, वक़ार हुसैन मिर्ज़ा साहिबु, तव्हां असांखे इहो ॿुधाईंदा, तव्हां एडमिनिस्ट्रेशन पोस्ट ते रहिया आहियो, त इन जेके इदारे जी शुरूआती बजट केतिरी हुई ऐं हाणे उहा केतिरी थी आहे, ऐं हीअ जेकी हिन जी आमदनी थिए थी सालियाना जेका हिन किताबनि मां, उहा केतिरी थिए थी? साईं, जेको असांजी पहिरीं बजट हुई उहा त नॉमिनल हुई, जेतिरी खपत हूंदी किताबनि जी उन बुनियाद ते थी, छो त उन वक़्तु एतिरा रेट कोन हुआ, एतिरी डिमांड कोन हुई, एतिरी कोन हुई पंहिंजे लोकल जेको आहे। जॾहिं खां फ्री डिस्ट्रीब्यूशन जो कमु शुरू थियो त असांजी थोरो तइदाद वधी ऐं उन में असांजी इनकम बि वधी। हिन वक़्तु बि असांजी बजट जेका आहे उहा तक़रीबन ऐं सम्झा थो सालाना 30-35 करोड़ रुपया आहे, जंहिंमें पघारूं आहिनि, ॿिया ख़र्च आहिनि, गाॾियुनि जा ख़र्च आहिनि, मुलाज़िम आहिनि, इहे सभु जेके उन्हनि जो मेडिकल वग़ैरह सभु शयूं उन में शामिलु थियनि, टोटल ख़राजात आहिनि। एक्चुअल शुरूअ में जॾहिं असांजो इहो इदारो फ्री डिस्ट्रीब्यूशन कमु शुरू कयो हुई, बुनियादी तरह असांजो कमु आहे पब्लिशर खे जो आइन आहे, असांजो कानून आहे, उन में आहे त असीं पब्लिशर रजिस्टर कंदा आहियूं, पोइ हुनखे असीं किताब ॾींदा आहियूं, पोइ छपे उन मां असांखे रॉयल्टी बि ॾींदो आहे, ऐं जेको मार्केट जो डिस्काउंट हूंदो आहे मार्केट खे ॾींदो आहे। फ्री डिस्ट्रीब्यूशन शुरूअ में जॾहिं असां वटि स्टार्ट थी तॾहिं ईअं ई कमु हलंदो हो त असां एलोकेशन ॾींदासीं पब्लिशर खे, उहो छपींदो हो, उन मां फ्री डिस्ट्रीब्यूशन यानी गवर्नमेंट खे 17.5% डिस्काउंट ॾींदो हो ऐं 13.5% इदारे खे रॉयल्टी ॾींदो हो। सही। उन में जेको पब्लिशर जो प्रॉफिट हूंदो हो 14% उहो पाण खणंदो हो। सही। अॻियां हली कामोरनि पंहिंजे इंट्रस्ट जे लाइ इहो शो कयो त बाबा हाणे बजट जेका आहे सा हींअर मिसाल तौर ते 10 करोड़ जी आहे, असांजो टेंडरिंग वारो सिस्टम जेको आहे, जेकॾहिं असीं 5 करोड़ खां मथे कमु कंदासीं असां टेंडर में वेंदासीं ऐं पहिरीं नथा करूं। बाबा किताब असां हिकिड़ो वाहिद इदारो असांजो आहे, असां खां जेका परचेज़ पई करे गवर्नमेंट किताब उहा असांखे ऑर्डर ॾींदी न, बाबा असांखे सस्ते में सस्तो किताब छपे ॾियो त असीं ॿारनि में विरायूं, त असां पंहिंजे तरीक़े ते कंदासीं न। हाणे गवर्नमेंट असांखे बाइंडिंग करे थी त न टेंडर करियो, छो करियूं टेंडर, जॾहिं हुन तरीक़े सां असीं गवर्नमेंट हाणे जेकर 5 अरब रुपए ते 17.5% डिस्काउंट असीं गवर्नमेंट खे ॾियूं त तव्हां सम्झो किथे वञी बीठो कमु। सही। 50 करोड़ रुपया त हूअं ई असीं एक्स्ट्रा गवर्नमेंट खे ॾियूं था, उन में केतिरा किताब छपबा। सही। त बुनियादी तरह यानी सिस्टम जी ख़राबी आहे, जेके असांजा कामोरा पंहिंजो कमाइण जे लाइ सिस्टम खे खयो ऐं उनखे फेरा घेरा ॾियो उबतो हलाइनि। एक्चुअल बुनियादी तरह असांखे एलोकेशन करणु खपे, जेके मिसाल कंहिंखे बि ॾियणो उहो रजिस्टर थिए पब्लिशर, उन सां कमु ॾियो। हींअर जेको असां टेंडरिंग हले पई, तव्हांखे जॾहिं खां टेंडर शुरू थियो आहे तॾहिं खां वठी तव्हां अॼु बि बोर्ड खां घुरायो टेंडर त हर साल हुन में तब्दीली अचे। गुज़िरियल साल जी रिसेंट ॿुधायां थो, गुज़िरियल साल जेको शर्त आयो आहे हुन में टेंडर में त ही माण्हू हुन में वेही सघनि था, हिन साल उनखे अञा वधीक सख़्तु कयो वियो आहे। छाजे करे त जेकॾहिं आउं 100 माण्हुनि खां कमीशन वठंदुसि त उहा पिनण मूंखे ॾुखी थींदी, पर 10 हूंदा उहे सवलो थींदो। कनि ईअं था त हिकिड़ो फोकल पर्सेंट आहे, चेक ॾियनि था उनजे हथ में, उहो हुनखे चए थो बाबा तुंहिंजो हीअ 1 करोड़ रुपयो चेक आयो आहे, हाणे जेको 10 लख रुपया ॾे पंहिंजो चेक खणी वञे, उहो वठी घरु थो करे, उहो हुननि ताईं पुॼाए थो, न को केरु ॾिसे थो न को केरु करे थो। ठीकु आहे। इहो ग़ुलाम हुसैन खोखर साहिबु, तव्हां असांखे इहो ॿुधाईंदा त तव्हां पब्लिकेशन में बि रहिया आहियो, त हीअ जेके टेंडर थियनि था या जेकी किताबनि जी छपाई थिए थी, उन में क़ाइदनि ऐं क़ानूननि में ईअं आहे त जेकॾहिं सिंधी किताब छपजनि था त उनजो पब्लिशर बि सिंधी हुजणु घुरिजे, पर हिते तव्हां ॾिसो त हिकिड़े गैर सिंधी के किताब न जंहिंमें पोइ प्रूफनि जूं ग़लतियूं थियनि थियूं, किताबनि जे जेके छपाई जा मामला आहिनि उहे थियनि था, त इहो जाइज़ आहे त हिकिड़े ई पब्लिशर खे समूरा जेके ठीका ॾिना वञनि ऐं ॿिया जेके पब्लिशर आहिनि, जेके रजिस्टर्ड पब्लिशर आहिनि, उन्हनि खे उहे शयूं न मिलनि? असांजे वक़्त में जॾहिं आउं हूंदुसि तॾहिं रजिस्टर्ड पब्लिशरनि खे कमु ॾिनो वेंदो, उहे सिंध टेक्स्ट बोर्ड रजिस्टर्ड पब्लिशर हुआ
ऐं उन में इहो पाबंदी न हुई त उर्दू वारो सिंधी छापे या सिंधी वारो उर्दू या अंग्रेज़ी, उनखे मख़सूस पाण हिकिड़ा किताब ॾिना वेंदा हुआ। मिसाल कंहिंखे 4 मिलिया 5 मिलिया, पोइ उन में उर्दू बि हूंदो हो, अंग्रेज़ी बि हूंदो हो, सिंधी बि हूंदो हो। छो त उन्हनि किताबनि जी चेकिंग वरी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा जेके सब्जेक्ट स्पेशलिस्ट उहे कंदा हुआ। अगरि सिंधी वारो हूंदो त सिंधी वारे वटि ईंदो, उर्दू वारो हो त उर्दू वारे वटि ईंदो, ऐं जेकॾहिं साइंस हूंदो त साइंस जा पोइ मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स पे उनखे चेक करे उहे ओके कंदा, जंहिंखां पोइ किताबु छपबो ऐं वरी रिलीज़ थियण वक़्तु वरी उहे वञी चेक कंदा ऐं उहे ॾिसंदा सही आहे, क़ाइदे क़ानून मुताबिक़ छपियो आहे, का मिसप्रिंट त कोन्हे। जॾहिं उनखे ओके कंदा उन खां पोइ किताबु रिलीज़ कयो वेंदो। अच्छा, इन विच में पने जी जेका क्वालिटी आहे उहा बि हेठि मथे थींदी रही आहे, उहो उन जा कहिड़ा सबब थी सघनि था? जॾहिं त उनजी रॉयल्टी साॻी वरिती वञे पई त पोइ उन जा जेको पनो जेको आहे केॾी महिल हल्को पियो इस्तेमालु थिए, कॾहिं सुठो पियो इस्तेमालु थिए, ऐं विच में इहा बि ख़बर पई त हीअ किताब जेके आहिनि सो पब्लिश जेके थियनि था उहे लाहौर जी प्रिंटिंग प्रेस तां थियनि पिया, हिते हैदराबाद या कराची में नथा थियनि। इन बारे में तव्हां छा चवंदव? असां वारे ज़माने में जेको आहे सो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड पाण पेपर सप्लाई कंदो हो, टेंडर सिस्टम कोन हूंदो हो। उन करे लाज़मी ॻाल्हि आहे टेक्स्ट बुक बोर्ड स्टॉक कंदो हो पेपर वठी, ऐं उहो ई पब्लिशर खे इशू कंदो। असांजे ज़माने में ॿियो को पेपर इस्तेमालु ई कोन करे सघंदा, जेका बोर्ड जी स्पेसिफिकेशन हूंदी उन मुताबिक़ पेपर तयारु थींदो ऐं उहो पेपर पब्लिशर खे सप्लाई कयो वेंदो। टेंडर खां पोइ त पब्लिशर आज़ादु आहे कहिड़ो बि पेपर इस्तेमालु करे, या टेक्स्ट बुक बोर्ड अगरि जेका स्पेसिफिकेशन या कंपनी या कुझु ॿुधाए थो त उहो जेको मौजूदा दौर जा माण्हू ॿुधाए सघंदा। छो त असांजे ज़माने में पुराणो सिस्टम हो पब्लिशर जो, टेक्स्ट बुक बोर्ड जा किताब पब्लिशर खे अलोकेट कया वेंदा हुआ ऐं पेपर जेको आहे सो टेक्स्ट बुक बोर्ड ईंदो। बाक़ी मूं तव्हांखे ॿुधाए चुको आहे त करेक्शन ग़लतियूं हुन जे लाइ प्रूफ रीडर बि हूंदा, सब्जेक्ट स्पेशलिस्ट हूंदा जेके उन किताब खे चेक कंदा हुआ। अच्छा वक़ा साईं, तव्हां असांखे इहो ॿुधाईंदा त हीअ जेकी 7% जेका हिन जी रॉयल्टी घटाई वई आहे, कई वई आहे हाणे, त इन सां रिटायर मुलाज़िमनि खे कहिड़ो नुक़सानु पवंदो, या जेके आंदि ड्यूटी आहिनि मुलाज़िम उन्हनि खे कहिड़ो नुक़सानु आहे? साईं, जीअं त असांजी इनकम घटिजी वेंदी, असांजूं पघारूं हर साल वधनि थियूं। जेके रेगुलर मुलाज़िम आहिनि उन्हनि जो उन रेशो सां वधे थो, जेके रिटायर उन्हनि उन रेशो सां वधे थो। त हिन साल जेकॾहिं असांजी पघार मिसाल गवर्नमेंट जे हुकुम मुताबिक़ 25 लख रुपया थी आहे टोटल रिटायर मुलाज़िमनि जी ऐं उन्हनि जी, त ईंदड़ साल जंहिं महिल हू रेशो वधंदो त उहा 30 जी थी वेंदी, 32 जी थी वेंदी, 28 जी थी वेंदी, त पैसा अञा वधंदा, खुटंदा कोन। असांजो सर्वाइवल, असीं रिटायर थियूं त असां इन इदारे ते ई आहे। इदारे में पैसा हूंदा त असांखे पघार मिलंदी। मौजूदा मुलाज़िम जेके आहिनि उन्हनि खे पघार तॾहिं मिले जे इदारे में पैसा हूंदा। हीअं त खणी असां इंतज़ाम अचे जे पैसा पिया आहिनि, पर उहे पैसा केसि ताईं खाईंदासीं? इनकम जॾहिं बंदि करे छॾींदासीं त पोइ किथां खाईंदासीं? असल ज़रियो असांजो इहो ई आहे इनकम जो। सही, वॾी महिरबानी साईं वक़ार हुसैन मिर्ज़ा साहिबु, साईं ग़ुलाम हुसैन खोखर साहिबु, तव्हां हिन अहम इशूज़ ते जेको सो पंहिंजा वीचार वंडिया ऐं असांखे इन खां आगाह कयो त हीअ रॉयल्टी घटाइण सां कहिड़ा मसइला पैदा थी सघनि था बोर्ड लाइ, मुलाज़िमनि लाइ या रिटायर मुलाज़िमनि लाइ। हिन वक़्तु जेका सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वटि जेके 4 अरब रुपया जेके आहिनि उहे बचत में पिया आहिनि थिया, ऐं बचत में पिया आहिनि त उनजो इंतिज़ामिया जो बि इहो चवणु आहे त हीअ पैसा जेके पिया आहिनि उन्हनि खे यूटिलाइज़ करिणो आहे, कहिड़े तरीक़े सां करिणो आहे। विच ते त मुख़्तलिफ़ इशूज़ हलिया पिया त के जेके जिन इदारनि वटि बजट न आहे उन्हनि खे इन इदारे में ज़िम करे ऐं पंहिंजो उनखे मुलाज़िमनि खे पघार उनखे हलायो वेंदो। पर वरी हाणे वरी जेका इहो आयो आहे रॉयल्टी घटाइण जो, त उन में इहो आहे त रॉयल्टी जेॾीमहिल घटि बि ऐं जेके बोर्ड जा ख़र्च वधीक हूंदा त उन ख़र्चनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेका बचत थी आहे उहे पैसा उते इस्तेमालु थींदा, ऐं उहे पैसा जॾहिं ख़तमु थी वेंदा त यकीनन इदारे लाइ इदारो बहिरान जो शिकार थींदो ऐं इदारे में जेके मुलाज़िम आहिनि उहे परेशान थींदा। इन हवाले सां सॼो जेकी सूरत हाल साम्हूं आई आहे त इहे जेका रॉयल्टी घटाई वई आहे इनखे न घटायो वञे, ऐं इनखे जेका पहिरीं खां क़ाइदा कानून में जेका हुनजी आहे रॉयल्टी उहा उन्हनि खे ॾिनी वञे, त जंहिंसां माना इदारो जीअं पाबंदी सां ऐं हलंदो रहे थो अहिड़े नमूने सां हलंदो रहे। वधीक इंतिज़ामिया उन ते कहिड़ो नोटिस वठे थी, कहिड़ो फ़ैसिलो करे थी, उहो ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। इन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा।